नाज़रीन, सकरन में सहाफ़ी जे भाइटे खां ॾींहं ॾिठे जो फुर, सहाफ़िन जो एहतजाज। सकरन थाने ते रिपोर्ट दाख़िल। ख़बर मूजिब सकरन जे सीनियर सहाफ़ी KTN न्यूज़ सकरन जे रिपोर्टर ज़ुल्फ़कार कोरी जे भाइटे उसामा कोरी खां नामालूम फोरू ॾींहं ॾिठे जो अज़ीम कॉलोनी सकरन मां 1,30,000 रुपया रोक रक़म फुर करे फ़रार थी विया। सहाफ़िन जो वाक़े ख़िलाफ़ एहतजाज। फौरी तौर फुर थियल रक़म वापसि कराई वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। सकरन थाने ते रिपोर्ट दाख़िल। का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी। वधीक तफ़सील संदा SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। मुझो नालो उसामा आहे। मां शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जो शागिर्द आहियां, 3rd ईयर जो। मां KTN जो रिपोर्टर ज़ुल्फ़कार कोरी भाइटियो आहियां। ऐं जेको आहे ॾींहुं ॾिठे मूंखां रोक रक़म 1,30,000 मूंखां फुर थी आहे। मुंहिंजे पाड़े मां मां जीअं खणी वियसि पई कणिक वारे खे ॾियणु, सो मूंसां विढ़िया आहिनि, मूंसां तशदुद कयो अथनि ऐं मूंखे हथियार जे ज़ोर ते मूंखां पेमेंट फुर कई अथनि। हुया ॿई गुट सां हिक जो कद डिघो हुयो ऐं माना ना मालूम आहे उहो मूंसां विढ़ियो, मूंखे भित में बहियो अथनि, मूंखे माना घणो तशदुद कयो अथनि, विढ़िया आहिनि मूंखे। मुंहिंजो मुतालबो इहो ई आहे त महिरबानी करे फिलफोर उनखे गिरफ़्तार कयो वञे, मूंखे पंहिंजी पेमेंट ॾिनी वञे। असां मिसकिन माण्हू, असां कंहिं न कंहिं सां दुश्मनी आहे, न कंहिं सां का ॻाल्हि आहे। ऐं स्टूडेंट आहियां शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जो, न की कंहिं सां मुंहिंजो अहिड़ा कंहिं लोफर सां तालुकात आहे, न कहिड़ी का अफेयर आहे मुंहिंजी।